बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। तमाम संगत फुकरा, सभिनी दोस्तन, सभिनी मोहब्बत वारन खे सूफी फ़कीर जान मोहम्मद जानड़ चंद मुर्शिद पाक साईं सादिक अली अल हैदरी रहमतुल्लाह अलैह साईं जिन जो टीहों उर्स मुबारक। संगत फुकरा सजी पहुचे पई उते। अॼु 23 आहे, 23 दिसंबर 24 को मुखिया ॾींहुं आहे साईं जिन जे विसाल जी तारीख़, सिंधी तारीख़ 1 शोबान ऐं अंग्रेज़ी तारीख़ 24 दिसंबर। 5 दिसंबर ते सरकार जिन जी मेहंदी आहे। ये सभु गॾिजाणियूं मुबारक। सूफ़ी जे किरदार ते मुख़्तसिर अर्ज़ु रखिजे थो। अक्सर ॻाल्हि इहा थींदी आहे त हासिल छा आहे तसव्वुफ़ मां, सूफ़िन किरदार कहिड़ो अदा कयो। वॾी ॻाल्हि आहे, पर मुख़्तसिर असां रुगो सिंध जे हवाले सां ई पंहिंजे इलाइक़े में जेकर ॾिसूं था त असां कलंदर लाल शहबाज़ साईं खां शुरूआत वठूं। उनखां अॻु में बि दरवेश मौजूदु आहिनि सिंध में। ख़ुदि मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं ज़ाहिर इंसाननि जे विच ते मौजूदु आहिनि, उन दौर खां वठी सूफ़िन जो अचणु शुरू थिए थो। ख़ुदि मालिक पाक जॾहिं मोकिलीनि था वफ़द, उहे दरवेश अचनि था ऐं उहे असुल जेको निज असुल जेको मालिकनि जो कमु आहे, मौला पंचतन पाक अलैहिस्सलाम जिन जो किरदार, इंसानियत, एहसास, अदुल, इंसाफ़, इहो खणी हो सिंध जी धरती ते रसनि था। मोहम्मद बिन कासिम जी त उहो सरकारी ॻाल्हियूं आहिनि इहे। सो जेको मालिकनि जी किरत आहे, उहो अॼु बि कंहिंखां पुछिजे त ऑक्यूपेशन छा हुई मौला हुज़ूर पाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी या मौला अली अलैहिस्सलाम जिन जी, त अक्सरियत खे इहो ख़बर न आहे त हुननि जी किरत छा हुई, कंदा छा हुआ। मौला हुज़ूर पाक जो छा बयानु कजे। मालिकनि बि पोरियो कयो, महिनत कई, करे ॾेखारी। ज़रूरत कोन्हे काइनात जो मालिक आहे, जेको चाहे हाज़िर आहे हुनजे आॾो, पर उहो करे ॾेखारण जो मक़सदु इहो हो त रस्तो ॾेखारिजे। सभई जेतिरा नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ईंदा विया, इल्मु नबूवत हासिल पंचतन पाक अलैहिस्सलाम खां ई थींदी आई। इहा ॻाल्हि ज़ाहिर मज़हबनि जा पंहिंजा एजेंडा आहिनि सियासी, उहे लिकाईंदा आया। सभिनीनि नबियुनि खे इल्मु उन दर पाक तां अता थींदो आयो आहे ऐं वलियुनि खे उन दर पाक तां मौला पंचतन पाक अलैहिस्सलाम जे इल्मु फैज़ सां सभु कुझु मिलियो। तो असां कलंदर लाल शहबाज़ साईं जो सभिनीनि ज़िक्र ॿुधियो आहे। सभु को मेले ते वञे थो, इन खां वधीक कंहिंखे कुझु ख़बर न आहे त कलंदर लाल शहबाज़ साईं अक्सरियत जी ॻाल्हि थी थिए। जेके आरिफ़ आहिनि, आलिम आहिनि, इन जूअ में जिन खे दिलचस्पी आहे उहे ॼाणनि था त कलंदर लाल शहबाज़ सिर्फ़ु शाइर न हो, हू हिकिड़ो एजुकेशनिस्ट बि हो। ऐं अफ़सोस इहो आहे जो असांजो एजुकेशन सिस्टम इहो नथो, इहे फैक्ट्स नथो ॿुधाए। रिचर्ड बर्टन नाले जेको ब्रिटिश टूरिस्ट हो, उन जॾहिं सिंध जो टूर कयो, उन पंहिंजे किताब में कलंदर लाल शहबाज़ जा 4 किताब ॼाणाया ऐं उहे 4 शाइरी जा न आहिनि। अॼु उहे किताब न आहिनि मौजूदु असां वटि। अॼु उहे किताब असां एकेडमिक्स में नथा पढ़ाया वञनि। इहो असांजी पंहिंजी हुई बदनसीबी आहे। कलंदर लाल शहबाज़ साईं जो किताब सर्फ़ो नहू, मीज़ान सारिफ़, अजनास, अक़द, इहे 4 किताब रिचर्ड बर्टन पंहिंजे किताब में ॼाणाया आहिनि, जंहिंमें हू ॿुधाए थो त ही एकेडमिक्स में पढ़ाया वञनि था, जेके मैथमेटिक्स ते आहिनि, जेके ग्रामर ऐं सेंटेक्स ते आहिनि, ऐं जेके आर्ट क्राफ्ट्स हैंडीक्राफ्ट्स ते आहिनि। का अशिया, का शे तख़लीक़ कीअं कबी, उन हिसाब सां आहिनि। ऐं 5 किताब उहो सभिनीनि खे ख़बर ई आहे कलंदर लाल शहबाज़ साईं जो, उहो आहे संदन कलंदर नामो। सो
अॼु जॾहिं इहा ॻाल्हि थिए थी त हिननि छा कयो, हुननि दरवेशनि पंहिंजो कमु कंदा आया। अचो शाह करीम साईं बुलड़ी वारो, साईं शाह अब्दुल लतीफ़ साईं जिन जो मथे पीढ़ी में ॾाढो थिए थो, साईं सैयद अब्दुल करीम शाह बुलड़ी, उहो मदरसो पंहिंजो हलायो ऐं हुन में उहो रुगो क़ुरान जी तालीम न हूंदी हुई, हदीस जी सिर्फ़ु मुख़्तसर तालीम न हूंदी हुई, क़ुरान हदीस ऐं माशरती उलूम उन्हनि जी तालीम बि हूंदी हुई। गॾोगॾु साईं जिन जी पंहिंजी किरत बि पोरे वारी हुई ऐं साईं बि पाण बनी ॿारो करे वेही खाइण वारो जेको अॼुकल्ह निज़ाम आहे, ॾिसूं था त कीअं दरगाहुनि खे मिसयूज़ कयो वञे, उहो न हो साईं शाह करीम वटि। तो साईं शाह अब्दुल करीम साईं बुलड़ी वारो, शाह करीम बुलड़ी वारो साईं, उन्हनि जा किताब न सिर्फ़ु सिंधी में बल्कि साईं जिन जो फारसी में कलाम बि मौजूदु आहे। ऐं ओवरऑल जीअं पाण ॾिसंदा ईंदासीं त हुननि किरदार ते कमु कयो आहे। अॼु दुनिया ॻाल्हि करे थी को एग्ज़िस्टेंस जी ॻाल्हि करे थी, इक्वालिटी जी ॻाल्हि करे थी, टॉलरेंस जी ॻाल्हि करे थी, ब्रदरहुड जी ॻाल्हि करे थी, जेका को एग्ज़िस्टेंस सां मुराद त सभिनीनि जो गॾु जियापो मुमकिन आहे। हर को पंहिंजे पंहिंजे मद, पंहिंजे पंहिंजे धर्म सां गॾु बेशक रही सघे थो, छो त इहा ॻाल्हि क़ुरान पाक में आहे त सभिनीनि जेतिरियूं बि कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि खे हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अमल दुरुस्त ॾिसण में अचे थो। पोइ ही जॾहिं मूं वटि ईंदा, अलाह साईं फरमाए थो, मूं हिननि खे ॿुधाईंदुसि त कंहिंजो कहिड़ो कहिड़ो किरदारु रहियो, ऐं जंहिंजो मक़सदु इहो ई आहे त तव्हां जज न कयो, तव्हां पंहिंजा फ़ैसिला ऐं पंहिंजूं फ़तवाऊं उन्हनि ते न बढ़ो। उहो मुंहिंजो कमु आहे, अलाह जी ज़ात जो कमु आहे, अलाह जी ज़ात उन्हनि सभु कंहिंखे पंहिंजो पंहिंजो अजूरो ॾींदी, हिसाब वठंदी। सो कलंदर लाल शहबाज़ हुजे, साईं शाह करीम बुलड़ी वारो हुजे, अचो साईं ख़ुदि भिटाई साईं ते, साईं सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पाक ते, त उन्हनि बि मोरल ते कमु कयो आहे, माण्हुनि जी मोरल वैल्यूज़। जीअं कलंदर लाल शहबाज़ साईं जो जेको ख़ादिम थिए थो, जॾहिं साईं अचनि था त उहो वाणियो आहे, सेवू वाणियो, उन जे नाले साईं सेवण थियो। त इहो मोहबत ऐं एकानियत ऐं अदब एहतराम उन्हनि सां साईं वेझो कयो। सभिनीनि सूफ़ियुनि ग़ैर मज़हब खे बि, ॿियनि माण्हुनि खे, सभिनीनि खे साईं मोहबत सां मेड़े इन्हनि दरवेशनि वेझो। छो किरदारु जेको आहे, करेक्टर, उहो मेन शइ आहे। करेक्टर आहे त पोइ तव्हां ॿियूं शयूं बिल्ड करे सघो था, सोसाइटी बिल्ड थिए थी करेक्टर ते। वरी दौर जेकर मखदूम बिलावल साईं समेत जो वठिजे, साईं मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह साईं, उन्हनि जो दौरु अचे थो, उहे पंहिंजे दौर जा तमामु हिकिड़ा बुलंद पाया आलिम आहिनि ऐं शाइरी पंहिंजी जाइ ते सिंधी ऐं फारसी में साईं जिन जी, ऐं साईं जिन जो हिकिड़ो पूरो मकतब या जेको किताब घर आहे, उहो लाइब्रेरी उहा आहे। साईं दर्स ऐं तदरीस पंहिंजी जारी रखनि पिया, ऐं उहो सिलसिलो जेको आहे त इन्हनि जा हिकिड़ा जेके कॉन्ट्रीब्यूशन्स आहिनि, उहो सिर्फ़ु इहो अनफॉर्चुनेट आहे जो असां वटि उहे एजुकेशन सिस्टम में पढ़ाया कोन था वञनि। ऐं साईं मखदूम बिलावल बि उन वक़्त में सिंध जे वाणियुनि सां गॾु बीहे थो, उन्हनि जी हिमायत में बीहे थो। ऐं जेके अरगून आहिनि ज़ाहिरात, उहे त हिकिड़ा इन्वेडर्स हुआ ऐं जेको तसलसल आहे, अॼु बि ॾिसूं था त इहे जेके ज़ोरी वेठा माण्हुनि खे दरनि ते वञी वञी तबलीगूं कनि ऐं ज़ोरी मञाइनि, ऐं मुसलमाननि जे दरनि ते बि बीह उन्हनि खे चवंदा आहिनि त अचो त तव्हां इस्लाम सेखारियूं। ज़ाहिर हिकिड़ो तालिबानी जेको इस्लाम ब्रांड हुननि पंहिंजो ठाहियो आहे, उन उहो ई दुनिया सॼी में इस्लाम खे तमामु घणो रुसवा कयो आहे। त उन दौर में बि अरगून जेके आहिनि उहे तोड़े आहिनि, उहे नाले जा मुसलमान, पर उहे बि इहो साॻियो ई सिलसिलो आहे जेको अॼु असां तालिबानी जेको वहाबियत ऐं सॼी सऊदी फंडिंग ते शयूं बीठल आहिनि। मखदूम बिलावल साईं शहीद बि इन ई करे कयो वियो छो त हू हिननि जो साथी न थियो अरगूननि जो,
उन धरती जो हक़, ॿोली जो हक़ ऐं इंसानियत जो हक़ सभिनि खां वॾी ॻाल्हि। त हुन इन करे पासे ते थी न बीह रहियो त हाणे वाणिया आहिनि त मूं इन्हनि सां गॾु न आहियां, न। कोई मखदूम बिलावल साईं जी मुखालफ़त थिए थी ऐं उन जा इहे ई कारण हुआ। ऐं मखदूम बिलावल साईं शहीद थिए थो। त हुननि इन्हनि सभिनी सूरतुनि जीअं ज़िक्र कंदा अचूं त इन्हनि पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो कैरेक्टर बिल्डिंग ते। सो शाह करीम बुलड़ी साईं जो दौरु, कलंदर लाल शहबाज साईं मशहूरु तमामु घणा, पर सेवू वाणियो साईं उनखे मोहबत सां वेझो कनि था, उन नाले सां सेवण थी वञे। शाह करीम बुलड़ी साईं खां पोइ वरी हलदे हलदे सिलसिलो जारी आहे। पोइ दर्स तदरीस जारी आहे, तिब जो कमु जारी आहे, जेके पाण मेडिसिन चऊं था, हिकमत जो कमु, हकीम जो कमु, उहो वरी भिटाई साईं ताईं। साईं जे वालिद साहब साईं शाह हबीब, उहे बि तबीब आहिनि, उहे बि पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन कनि पिया दर्स ऐं तदरीस इल्म सां गॾु, तिब जो कमु बि कनि पिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जो कॉन्ट्रीब्यूशन त तमामु इमेंस आहे, तमामु वॾो आहे, मैसिव कॉन्ट्रीब्यूशन आहे। न सिर्फ़ु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं सिंधी लैंग्वेज खे प्रिज़र्व कयो, महफ़ूज़ कयो पंहिंजे कलाम में, गॾोगॾु साईं म्यूज़िक जेको असांजो लोक म्यूज़िक आहे उनखे साईं रिफॉर्म बि कयो। जेको सभिनी खे ख़बर आहे त उनखां पहिरीं दंबूरो हूंदो हो 4 तारनि वारो, ऐं भिटाई साईं 5 तार ऐड करे उन तंबूरो कयो। सो ऐं गॾु में उहो जेको कल्चर साईं रिवाइव कयो, उन कल्चर में इहे टलियूं, जेके बि सिंधी असाज़ मौजूदु आहिनि उन्हनि खे साईं रिफॉर्म करे गॾु खणी। साईं जो खोड़सारा वरी भिटाई साईं जा बि मोहबती जेके हिंदू मद सां हुआ, जेके सामी मद सां हुआ, साईं जोगिन सामिन खे गॾु खयूं, पाण उन्हनि में रसी बसी विया ऐं उन्हनि खे गॾु खणी मदन वाणियो मशहूरु आहे, खोड़ सारियूं अहिड़ियूं सूरतूं। त हुननि कैरेक्टर ते कमु कयो। किरदारु असुल जड़ आहे हर ॻाल्हि जी। किरदारु सही आहे त पोइ माशरो हिकु हिकु फ़र्द करे करे माशरो बहितर आहे। अचो साईं साहिब ॾिनू फारूकी रहमतुल्लाह अलैह साईं, साईं सचल सरमस जो ॾाॾो, तिब जो कमु बि कंदा हुआ ऐं दर्स और तदरीस इल्म जो कमु बि कंदा हुआ। त हाणे एजुकेशन, ऐं उहा एजुकेशन जेका इंसान जे कैरेक्टर खे बिल्ड करे, इहो सूफ़ियुनि जो शुरू खां ई रहियो तसलसल, छो त इहो पंजतन पाक अलैहिस्सलाम जो दर्स इहो आहे। जीअं फ़कीर जान मोहम्मद जानर चंद मुर्शिद पाक फरमायो आहे त वाह वाह पंजतन दीन सिखाया, मोमिना दे लाए इहो रस्ता बनाया, वाह वाह पंजतन दीन सिखाया। कलाम में जीअं साईं फरमाइनि था त मोहम्मद पंजतन दी है सरकार आली, पंजतन दी है सरकार आली, पाक मोहम्मद दो जग वाली, घर दुश्मन दे पुछण है आया। दुश्मन जे घर बि सरकार मौला हुजूर पाक वञनि था पुछण। कैरेक्टर जी गाइडलाइन कंस्ट्रक्ट करे इम्प्लीमेंट करे ॾेखारनि पिया। मौला अली अलैहिस्सलाम जे लाइ साईं फरमाइनि था इन कलाम में जान मोहम्मद जानर चंद साईं त हर मज़हर दा मालिक हैदर, वो मज़हर अजाइब आहे, हर मज़हर दा मालिक हैदर, सवाली आवे वल वञे न बेदर, शरबत कातिल कूं है पिलाया। जेको क़त्ल करण आयो आहे, जंहिं ज़र्ब हई आहे, साईं खे ज़ख़्मी कयो आहे, पोइ बि मालिक फरमाइनि था त हिनखे शरबत ॾियो। इहो कैरेक्टर बिल्डिंग आहे। पाक बतूल दी वेखो शफ़क़त, बारी बिला शक संदस रहमत, जंहिं शिमिर यज़ीद को पहले छुड़ाया। इमाम हसन अलैहिस्सलाम पाक जे लाइ हसन ॾे आया जाम ज़हरदा, साड़ण वाला बर बहरदा, ज़हर अलाया, मौला इमाम हसन अलैहिस्सलाम सां ज़हर ॻाल्हाए थो, तब न वलाया, तब साईं मोटाइनि नथा। त दुश्मन जो जेकर दिली ठार इहो हूंदो जो मुंहुं जो वजूद हुननि खे खटके थो, शरबत ज़हर ॻाल्हाए थो, साईं उनखे शरबत करे पी था वञनि, मना नथा कनि ज़हर खे। हुसैनन की थी करबल तैयारी, सख्ती करबल मेंघ मल्हारी, दीन मोहम्मद दा डेरा जमाया। जेको चाहे हाँ हुसैन पाक करे सघिया पे मालिक, ज़ाती पाण, कुदरत पाण, जीअं चाहे हाँ तीअं करे सघियो, पर न, उहो पाण खे ला करे इल्ला छा के कयूं, दीन मोहम्मद खे इल्ला कयूं। 14 तबक चकर फिरियो से हर जाए, पंजतन पाक ॾिठो से। हा,
साइन इन खां अॻु में मिसरे में था चवनि त इहा रम्ज़ है उल्टी उलट को ॼाणे। ही दुनिया सॼी मटीरियल जे पोयां आहे। मालिकनि जो दर्स जेको आहे करेक्टर ते आहे। करेक्टर बिल्ड कयो, मटीरियल तव्हांजो आहे। मन लहू मौला फलहू अलकुल, हुज़ूर पाक जी हदीस आहे। जंहिं वटि मौला आहे उन वटि सभु कुझु आहे। बाक़ी तालिब दुनिया मुखन्निस, तालिबुल उक़बा मोनिस, तालिबुल मौला मुज़क्कर, हे उल्टी रम्ज़ आहे। सो साइन फरमाइनि था त इहा रम्ज़ है उल्टी उलट को ॼाणे, बिन मुर्शिद ॿिया कोन पिछाणे। मेहदी, मौला मेहदी इमाम पाक शाहपुर जहानिया, मेहदी असां को मुल्क घुमाया, वाह वाह पंजतन दीन सिखाया। पोइ फरमाइनि था त इहा रम्ज़ है उल्टी, हा। पोइ फरमाइनि था त 14 तबक चकर फिरियोसे, हर जाए पंजतन पाक ॾिठोसे, जानण चन है उलट समाया, वाह वाह पंजतन दीन सिखाया। त करेक्टर जी सॼी ॻाल्हि आहे। साईं साहिब ॾिनू फारूकी, संदन फर्ज़न साईं पीर अब्दुल हक सचल साईं जो चाचो ऐं मुर्शिद, तसलसुल हले तो, सचल साईं जो तसलसुल अचे तो। सचल साईं उहो इल्मु, उहो फैज़, उहो तदरीस जारी रखनि था। करेक्टर जॾहिं तव्हां ही जेके चवनि था त सूफ़ी जेके थियनि था उहे बेकार थी था वञनि, उहे बेकार नथा थी वञनि, उहे त असल में कारिंदा आहिनि ई। उहे ई त किरत कमाइनि था। छो त जॾहिं करेक्टर थिए थो इंगेज पॉज़िटिविटी में, पॉज़िटिव थिंकिंग, पॉज़िटिव एनर्जी, लॉ ऑफ अट्रैक्शन जी ॻाल्हियूं थियनि थियूं। इहे सभु ॻाल्हियूं दरवेश सूफ़ी कंदा आया आहिनि। करेक्टर बिल्ड थिए थो। अचो मेहदी पाक सरकार जिन सैयद फ़कीर साईं मेहदी जहानिया शाहपुर जहानिया, मुर्शिद पाक आहिनि सतगुर हादी जान मोहम्मद जानण चंद साईं जिन जा, उन्हनि जे दौर ते अचो। इन विच ते छॾण कंहिंखे मक़सदु न आहे, मक़सदु असां ॻाल्हि कंदा था हलूं त हिकिड़ो तसलसुल आहे। मेहदी सरकार जिन पाण जॾहिं पंहिंजो मालिक सदाईं मौजूदु आहिनि, पंहिंजे करेक्टर सां साईं बि ईअं ई सभिनीनि खे वेढ़े मेढ़े पाण ॾे वेझो कनि था। ऐं उन तसलसुल जो ई इहो नतीजो थिए थो जो साईं जिन जे दौर में जेके ॿियूं सूरतूं मौजूदु आहिनि, उहे तोड़े साईं जिन जा तालिब न आहिनि, बेशुमार साईं जिन जा तालिब बि आहिनि। पर उहे उन्हनि में साईं मखदूम ग़ुलाम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह साईं ऐं मोहम्मद फ़कीर खटियाण रहमतुल्लाह अलैह साईं, उहे बि फ़कीर मेहदी पाक जिन खे वेझो थियनि था ऐं उन्हनि सां सोहबत में रहनि था ऐं उन्हनि सां उन्हनि जी उथवे जारी रहे थी। मेहदी सरकार जिन न सिर्फ़ु इल्मु ऐं तसव्वुफ़ ऐं फैज़ ॾिनो, पर ज़ाती ज़मीनूं बि ॾिनियूं। जेके ज़मीनूं आहिनि उहे जंहिंखे खपे थी उन्हनि खे ॾेई छॾियूं, लिखत में ॾियनि, ज़बान मुबारक सां ॾेई छॾनि। त हाणे उहो जेको फिलेंथ्रोपिस्ट जो कॉन्सेप्ट आहे त अॼु फलाणो माण्हू जेको आहे उहो वेस्ट जो उहो वॾो फिलेंथ्रोपिस्ट आहे, जंहिंजो मतिलबु आहे वॾो सखी आहे। उहो ही सखी असांजे माशरे जी या बदकिस्मती आहे जो असां इन्हनि फिगर्स खे उहा पेश न करे सघिया आहियूं। ऐं उन में हिकिड़ो एजेंडा आहे ज़ाहिर, छो त ही जेके हिकिड़ो मकतबु आहे सूफ़ी मकतबु, उहो इंसानियत ऐं बराबरी जी ॻाल्हि करे थो, उहो विरहाङे जी ॻाल्हियूं नथो करे। मेहदी सरकार पाक वटि हिकिड़ा हदॿाड़ अचनि था ऐं उहे उन्हनि खे लंगर विरहाइण वारा हमरा लटे ते कपिड़े ते था मानी विझी ॾियनि। सरकार जिन ॾिठो त मालिकनि चयो, मेहदी इमाम पाक, दादा तव्हां पंहिंजा थांव ख़राब न कयो, असांजे थांवनि में हिननि खे लंगर ॾियो। हाणे इहे उहे इख़्लाक़ आहिनि, इहे उहे हिकिड़ा उसूल आहिनि इंसानियत जा। छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि जॾहिं ईसाइन जो वफ़द अचे थो, मुबाहिला जो वाक़ियो आहे क़ुरान पाक में, इन जो ज़िक्र मौजूदु आहे, त हो मस्जिद नबवी में उते लंगर बि कनि था। त उन्हनि लाइ साईं खे ॿिया थांव कोन घुराया, उहे ई थांव इस्तेमालु थिया जेके सभिनि जे लाइ इस्तेमालु थींदा हुआ, ख़ुदि मालिक पाक जे लाइ, पंहिंजे लाइ बि। इहे मालिकनि जो जेको पंजतन पाक जो दर्स आहे, उहो इहो ई आहे इंसानियत जो दर्स। ही त फ़िरकनि माण्हुनि खे चरियो करे छॾियो आहे ऐं इहे ॻाल्हियूं या इहे वड़ इंसानियत जा
मालिकनि जा, जेके मालिकनि सेखारिया आहिनि असांजे लाइ, असांखे, असां इंसाननि जी रहबरी लाइ, इहे त हू ॿुधाइनि ई कोन था। फ़कीर जाणरचंद साईं पाण इन्हनि भील, बागड़ी, कोली हिंदुनि जे मंदिर में या हिंदुनि वटि बि हली वेंदा हुआ, वया, कचहरियूं कयूं, महर मोहबत, ऐं ईअं न त को चयूं त को तव्हां अचो असांजा तालिब थियो। साईं जी मोहबत, इख़लाक़, इंसानियत जो अदब, एतिराम ॾिसी उहा मोहबत साईं खां महसूस करे पोइ केतिरा ई बेशुमार वेड़नि जा वेड़ा, ॻोठनि जा ॻोठ, पाड़नि जा पाड़ा उहे फ़कीर साईं जा तालिब थिया। साईं त पाण खे ई चवनि था त जाणरचंद तोखां भील बागड़ी चङा, जेके सारी उमिरि आहिनि ख़ाक सुम्हिया, उहे तोखां भला तोखे की न मञा, खणी गोए तॾहिं जॾहिं अहिड़ो थिए। साॻी रीत वरी हारी तहरीक जे दौर में ई ॾिसूं था असां त हारी तहरीक में फ़कीर जाणरचंद साईं जे चाहिनि त पंहिंजो फ़ाइदो दुनियावी वठी सघिया पे। साईं हैदर बख़्श जतोई सां गॾु हुआ, कामरेड मोहतरम साईं हैदर बख़्श जतोई सां, पर पंहिंजो को फ़ाइदो न वरितऊं, हारिन जे ई हिमायत में, इन मुहिम में, इन तहरीक में गॾु रहिया। वरी हाणोके दौर, वेझड़ाईअ दौर में अचूं था त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर साहिबा फ़कीर साईं सां मुलाक़ात कई 1994 में, उन मुलाक़ात में जेके ॻाल्हियूं थियूं तफ़सील उहो रिसाले में साईं जी सवाने में मौजूदु आहे। उनमें हिकिड़ी जेका ॻाल्हि हुन कई शहीद मोहतरमा बेनज़ीर साहिबा, उहा इहा हुई त साईं को कमु खेसि चवनि, का नौकिरी खपे, का ज़मीन खपे, कुझु बि खपे, त फ़कीर साईं जाणरचंद साईं चयो त असांजे लाइ मेहदी काफ़ी आहे, तव्हां ख़िदमत जेका करणु चाहियो था सा तव्हां अवाम जी कयो, असांजे लाइ असांजो मेहदी काफ़ी आहे। हिकिड़ी ख़सीस नौकिरी ताईं फ़कीर जाणरचंद साईं नथा वठनि, पंहिंजे औलाद, साईं जा औलाद आहिनि मौजूदु उन महिल, पर साईं उहो इहो ईअं वठणु या इहा ॻाल्हि चवणु मुनासिब न सम्झो, छो त इहो रस्तो ई न आहे फ़कीर जो। मेहदी सरकार पाक जी ॻाल्हि वरी यादि थी अचे, साईं फ़कीर इरशाद अली मल्हा साईं, मेहदी मौला पाक जिन जा वॾे जामे जा तालिब, उन्हनि ॿुधायो, उन्हनि चयो त कचहरी वॾी लॻल हुई मेहदी सरकार वटि शाहपुर जहानिया पाक में, ऐं उते कई अमीर ऐं वॾा माण्हू, वॾेरा तर जा शाह पीर सभु हुआ। सभिनीनि अची ॻाल्हि असले जी कई त कहिड़ो हथियार वधीक ताक़तवर आहे। पोइ किन कंहिं हथियार जो नालो खयो, कंहिं हथियार, कहिड़े हथियार जो नालो खयो, मेहदी सरकार पाक जिन फरमायो, अदा सभिनीनि खां वॾो हथियार ही आहे, न्याज़ निबड़त। सो इहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे असांजे निसाब में, एजुकेशन में इहे ॻाल्हियूं शामिल नथियूं कयूं वञनि, ज़ाहिर आहे, छो त इन में इहो आहे जो ऑक्यूपेशन ई नथा मालिकनि जी ॿुधाइनि, छो त हुननि खे पोइ हुननि जो ॿुधंदड़ जेको अवाम आहे उहो चवंदो, शीओ हुजे या सुन्नी हुजे, मुल्ले खे या ज़ाकिर खे, हू चवंदो साईं जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम नार ॿधींदा हुआ ऐं खूह खोटींदा हुआ ऐं हारपो कंदा हुआ, मौला इमाम हसन, इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक ऐं सभिनीनि इमाम पाकनि इहो कयो, मौला इमाम बाक़र अलैहिस्सलाम खां वठी वेंदे इमाम अस्करी, साईं हसन अस्करी मौला पाक ताईं, इन्हनि सभिनीनि जॾहिं इहा किरत कई, पोरियो कयो, मज़दूरी कई, त तव्हां छा कंदा आहियो? उन सवाल खां उहे डिॼनि था, छो त उहा जे ॻाल्हि ॿुधाइनि, इहे ॻाल्हियूं कनि था, त लाज़मी जेको ॿुधंदड़ आहे उहो भले शीए घराणे मां हुजे या सुन्नी घराणे मां हुजे, उहो बि सोचींदो त यार असांजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौला पंजतन पाक, मौला अली अलैहिस्सलाम, इमाम हसन, इमाम हुसैन, सभिनीनि इमामनि, इमाम ज़ैनुल आबिदीन पाक, इमाम जाफ़र सादिक, जिन जो तमामु वॾो साइंटिफिक कॉन्ट्रीब्यूशन आहे जेको वेस्ट खे ख़बर आहे, पर असां वटि उनजो को ज़िक्र नथो कयो वञे। ऐं सभिनीनि, इमाम मूसा काज़िम, इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम पाक, सभु अलैहिस्सलाम, इमाम नकी, इमाम अली नकी, इमाम मोहम्मद तकी, सभई, इमाम हसन अस्करी साईं, इन्हनि सभिनीनि मज़दूरियूं कयूं, पोरिया कया, त पोइ लाज़मी जेको ॿुधे थो
उहो इंसान जो ज़हन चवंदो त उन्हनि जेकर पोरियो करे पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, पोइ ही मुला ऐं ज़ाकिर जेके आहिनि इहे रुॻो पैसा वठियो ऐं ॿियो त हे कमकार को कनि कोन था, पोइ ही छो कमकार नथा कनि। सो इन ॻाल्हि जे करे ज़ारा उहो इहे शयूं कोन था ॾसीनि। मुर्शिद पाक सूफ़ी फ़क़ीर जान मोहम्मद जानड़ चंद साईं जिन जी शख़्सियत जो अहवाल जेको आहे उहो इन करे प्रिज़र्व थी सघियो छो त ही उहो दौरु हो जंहिंमें टेक्नोलॉजी अवेलेबल हुई ऐं उहा हले थी, त उन में उहा सिहड़ थी सघी साईं जिन जे किरदार जी। त ख़ुदि फ़क़ीर साईं जिन जो किरदारु छा रहियो, चड़ा छेरियूं त सभु कंहिंखे ॾिसण में अचनि थियूं, पर साईं बि कैरेक्टर बिल्ड कयो माण्हुनि जो, तालिबनि जो, ऐं ख़ुदि ज़ाहिर आहे तो पंहिंजो फैज़ हासिल कयूं मुर्शिद पाक महदी सरकार जहानिया पाक खां रहमतुल्लाह अलैह साईं खां, ऐं उन जो नतीजो इहो निकितो जो साईं पंहिंजे कैरेक्टर पंहिंजे किरदार ते कमु कयो ऐं दुनिया जी मञोती ते ध्यानु कोन ॾिनो, इंसानियत जो दर्स ॾिनो जेको असुल रूह इस्लाम जो आहे। अॼु इस्लाम वरी साॻी ॻाल्हि थी त रुसवा इन ई करे छो त असुल रूह खे छॾे चुका आहिनि। मज़हबनि जे लाइ इस्लाम हिकिड़ो टूल आहे, हिकिड़ो ज़रियो आहे, हिकिड़ो हथियार आहे जंहिंसां हू पंहिंजी दुनिया ठाहिनि था, मटीरियल ठाहिनि था, माल ठाहिनि था, पघारूं खणनि था, जेको कुझु बि कनि था पाण ॼाणनि, ऐं उन विरहाङे उन नफ़रतुनि जी बुनियाद ते ई हुननि जी दुकान हले थी। फ़क़ीर जानड़ चंद साईं जे इल्मु ऐं अदब ॾिनल खां अलावा कैरेक्टर जो जेको अदब आहे, जेका हथ जोड़ आहे, हक़ मालिक साईं बिस्मिल्लाह, इहा न्याज़ निवड़त ज़ाहिर जी बि ऐं अंदर जी बि, इहो कैरेक्टर खे बिल्ड थी करे, ऐं जेके जेके माण्हू इन फ़िक्र सां वाबस्ता थी था वञनि, अहले तसव्वुफ़ थी था वञनि, उहा हिकिड़ो वॾो नंबर आहे उन्हनि माण्हुनि जो जेको हाणे दुनियावी झेड़े झटे खून ख़राबे ऐं उन फितने में उहो नथो पए। त इहो हिकिड़ो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे जो तव्हां हिकिड़ो अहिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे जेको माण्हुनि खे पॉज़िटिव थिंकिंग, को एग्ज़िस्टेंस में ऐं करेक्टर जी रिफाइनमेंट में इंगेज करे थो छॾे, ऐं पोइ हुननि जो आउटपुट इहो आहे या हुन मां हासिल, साॻी ॻाल्हि त हासिल छा आहे, हासिल इहो ई थिए थो त उहो इंसान ॿियनि इंसाननि जो अदब, ॿियनि धर्म जो अदब एहतराम करणु सिखी थो वञे, ऐं इहा तमामु हिकिड़ी क़ीमती ॻाल्हि आहे। पोइ हुन लाइ वाटूं बि खुलियल आहिनि, हू पंहिंजो इल्मु हासिल करे, प्रोग्रेस करे, एजुकेशन वठे, फर्दर एजुकेशन वठे, जेको करियर पंहिंजो ठाहे, पर हुन जा जेके मोरल वैल्यूज़ आहिनि, जेके उन जा इख़लाक़ ऐं उन जी हिकिड़ो बुनियाद जेका आहे उहा पकी थी वञे असुल इस्लाम जे रूह ते। फ़क़ीर साईं न सिर्फ़ु एतिरो कयो, वरी साॻी ॻाल्हि पंहिंजे मुर्शिद पाक जे नक्शे क़दम खे फॉलो कंदे फ़क़ीर साईं खे बि जॾहिं ज़मीनूं अलॉट थियनि थियूं, सरकार ज़मीन अलॉट करे थी, जॾहिं विरहाङो थिए थो साईं उहा उअं ई ॾेई था छॾनि। उहो वाणियुनि जी ज़मीन काईंदा हुआ साईं, जॾहिं वाणिया विया त उहो साईं जे नाले अलॉट थी, साईं उहा न खईं। उनखां पोइ जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साईं, शहीद साईं, जॾहिं साईं खे ज़मीन ॾिए थो, जॾहिं साईं घाड़वा हेॾो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे फ़क़ीर साईं जिन जो, इहे चवनि था त छा कयो हुन, सो हलो घाड़वा साईं मंज़ूर करायो, पीचरवा साईं मंज़ूर करायो, अली बहरवा, टे वाहन वॾे में वॾो घाड़वा आहे, उहो पीचरवा मंज़ूर थियल हो पर उहो फंक्शनल न हो। पंहिंजे मुर्शिद पाक जो तालिब साईं शाहाणी साहब, उन सां वञी मिली, फ़क़ीर साईं उन जे अॻियां पेश था कनि, नज़म तव्हांखे ख़बर आहे रिसाले में बि आहिनि, बुद्ध चीफ साहब पीचर थो पुकारे, उहो आहे अपील मुंहिंजी ॾुख थो आज़ारे, इहो या घाड़वा जेको पेश था कनि भुट्टे साहब खे, त ही घाड़ ग़रीब फ़रियाद करे, ॾिसी वाहिर वज़ीर सां हाल करे, अली बहरवा मंज़ूर था कराइनि, अली बहर आयो चंगाणी चढ़ी विया, चंगाणियुनि जो ॻोठ। त उनखां सवाइ न सिर्फ़ु इहे शयूं मंज़ूर करायूं या इन लाइ जाखोड़िया, गॾोगॾु तमामु घणी ॻाल्हियूं आहिनि, पर गॾोगॾु साईं खे जेका ज़मीन मिले थी, भुट्टो साहब ॾिए थो, अलॉट करे थो, उहा ज़मीन बि साईं पंहिंजे कंहिं हिकिड़े फ़र्ज़नि, 3 पुट साईं जा हाल हयात हुआ, सदईं
तॾहिं हाल हयात हुआ, सॼे साईं हिकिड़ो ज़रो पाण न खयो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो साईं खां अलावा सदर अयूब फ़क़ीर जानड़ चंद साईं खे ज़मीन ॾिए थो, उहा ज़मीन बि साईं साॻे नमूने लिखी विराए ॾेई था छॾनि। त इहो आहे फिलैंथ्रोपिस्ट, इहा आहे हक़ीक़ी जेको वाट आहे उहा इहा ई आहे त तव्हां जागीरदारी न धारियो, छो त ख़ुदि मालिकनि न धारी, मौला पंजतन पाक अलैहिस्सलाम न धारी। दरवेश सूफ़ी दुनिया जे लाइ इहो आहे त फूल्स आहिनि या उहे बेवकूफ़ आहिनि जो ईअं कनि था, ज़मीनूं ॾेई था छॾनि, ज़ाहिर आहे हुननि खे हिन दुनिया जी कोन पई आहे। सो इन हवाले सां कुझु ॻाल्हियूं संगत सां ऐं कुझु उन्हनि दोस्तनि सां बि जेके एतिरो वाक़िफ़ न आहिनि, ऐं त हिननि सूरतुनि हिननि फ़क़ीरनि जो कमु जेको कैरेक्टर बिल्डिंग ते आहे, किरदार जी अदावत, किरदार खे गढ़े पॉज़िटिव बनाइण ते हिननि जो कमु आहे। ऐं को एग्ज़िस्टेंस, हिक ॿिए जे लाइ सहप बर्दाश्त ऐं गॾु हलणु। फ़ैसिलो त मालिक वटि ई थींदो न, हर कंहिंखां पुछिबो त हर को चवंदो दादा मूं बि ठीकु आहियां, ईसाई खां पुछिबो चवंदो मूं सही आहियां, यहूदी खां पुछिबो चवंदो मूं सही आहियां, हिंदू धर्म वारे खां पुछिबो चवंदो मूं सही आहियां, जेके बि बुद्धिस्ट खां पुछिबो चवंदो मूं सही आहियां। सो हर को ज़ारा पंहिंजी जाइ ते पंहिंजे पाण खे सही सम्झे थो। फ़ैसिलो असां ते नाहे, असांखे पंहिंजो फ़ैसिलो करिणो आहे, असांखे इहो नाहे जो असां कंहिं ते फ़तवा जारी कयूं। सो फ़क़ीर जानड़ चंद सरकार जिन जे मेले जी वरी बि तव्हां सभिनी संगत खे मुबारक। कुझु ॻाल्हियूं जेके इन हवाले सां त सूफ़ी कनि छा था, त सूफ़ी किरदार खे दुरुस्त था कनि, बाक़ी हाणे ॾिसण में हू कहिड़ा था अचनि, सादा था अचनि या उहे मॉडर्न फैशन नथा कनि, जेको कुझु बि उहो हाणे हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, ऐं हर को पाण इन पंहिंजो फ़ैसिलो पाण करे। असां कॾहिं कंहिंखे चऊं नथा त केरु अचे, छो त हीउ मुल्क ज़ारा ॾुखियो आहे, हिन मुल्क में वॾी मलामत आहे, बिल्कुलु आहे। अॼु बि जेके तालिब थियनि था उन्हनि ते हर को माइटनि खां वठी संदनि दोस्त यार, ओड़ो पाड़ो, ज़ात कबीलो सभु को नाराज़ थिए थो। मौला सभिनी खे ख़ुशि रखे। सदाईं गॾु संगत साथ हक़ मौजूद, पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद, या अली अलैहिस्सलाम मदद, सदाईं गॾु।